अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अॼु हिकिड़ी अहम रात आहे, 17 तारीख़ रमज़ान जी। इन जो हिकिड़ो हिस्टोरिकल वाक़ियो आहे त बदर जी लड़ाई 17 रमज़ान ते लॻी ऐं ख़ुदा जी कुदरत आहे त जंहिं सूरत में बदर जो बयानु आहे अॼु निकिती उनजो वारो बि उन जो अची आहे, सूरे अनफाल जो। ऐं तव्हांखे हैरत वठंदी त तव्हां ही क़ुर अलाए केतिरा पढ़ियो हूंदो, पर हिन आयतुनि खे जेकॾहिं उन साइंटिफिक ऐं मैथमेटिकल नज़र सां तव्हां कोन ॾिठो, अॼु मां तव्हांखे उहो ॾेखारींदुसि त तव्हां पाण हैरत में पवंदव त अलाह ताला जो छा कुदरत आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, आऊज़ बिल्लाह मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। यसलूनक अनिल अनफाल, चए थो तव्हां खां पुछनि था त असां ख़र्चु कीअं कयूं, पोइ माले गनीमत या घर जो ख़र्चु या ज़कात या छा। कुल अनफाल लिल्लाह व रसूल, त जेकॾहिं इहो माले गनीमत आहे तो अलाह ऐं अलाह जे रसूल जो आहे। फतकुल्लाह व असलहू ज़ात बैनकुम, अलाह कढ ॾियो, पाण में ठारा कयो, ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त अलाह ऐं रसूल जी फ़रमान बरदारी कयो। बाक़ी मोमिननि जी निशानी कहिड़ी आहे? इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह, मोमिन जी निशानी हाणे ॾिए थो। क्या हाणे अचो त अॼु टेस्ट था कयूं त तव्हां मोमिन आहियो न आहियो। हाणे ॿुधो टेस्ट। मोमिन जी निशानी आहे त जॾहिं इज़ा ज़ुकिरल्लाह, जॾहिं हुनखे क़ुरान ॿुधाइबो, ज़ाहिर आहे त जॾहिं हुनजी माना ॿुधंदव, यानी जॾहिं अलाह जी ॻाल्हि ॿुधनि था, निज ॻाल्हि हिन क़ुरान वारी, वजलत कुलूबहुम, त हुनजे दिलनि में रिएक्शन थींदो, माना असरु थींदो दिलनि ते। वज़ा तुलियत अलैहिम आयातू, जीअं जीअं क़ुरान जूं आयतूं हुननि खे ॿुधाईंदव, ज़ादतुम ईमान, त हुनजो ईमान बि ईंदो, वधंदो। पर अदा इहा ख़बर कीअं पए त ईमान वधी वियो? वरी ॾसे थो व अलाह रब्बिहिम यतवक्कलून, त हू चवंदा मूंखे अलाह ते भरोसो आहे। माना शींहं जा पुट थी वेंदा। माना ही क़ुरान पढ़ण वारे जी निशानी आहे त दिलि हुनजी असरु वठंदी, ईमान वधंदो वेंदो ऐं शींहं जो पुटु थींदो, चवंदो बसि जेको कुझु अलाह जे हथ में, मूंखे कंहिंजी परवाह कान्हे का, न मां कंहिं ऑफिसर जो कूड़ो कमु कंदुसि, न मां का ठगी कंदुसि, मूंखे अलाह ते तवक्कल आहे, रिज़्क़ अलाह जे हथ में आहे। ऐं पोइ छा कंदो उहो माण्हू? अल्लज़ीन युकीमून सलाह, त निमाज़ पढ़ंदो, पोइ मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, अलाह जे ॾिने मां ख़र्चु कंदो। परावा पैसा न विझंदो खीसे में, हराम न विझंदो खीसे में, बल्कि पंहिंजे हलाल मां अलाह जे ख़र्चु कंदो। उलाइका हुमुल मोमिनून हक़ा, इहे आहिनि पक्का सचा मोमिन। लहुम दर्जातुन इंद रब्बिहिम, इन्हनि जे लाइ अलाह जे आॾो वटि वॾा दर्जा आहिनि। मग़फ़िरतूं, अलाह सां ॾाढी छट छूट कंदो, ॾाढी छट छूट कंदो। ऐं रिज़्क़ुन करीम, ऐं पोइ आख़िर में उनखे अहिड़ो रिज़्क़ ॾींदो जेको जन्नत जो रिज़्क़ आहे। हाणे छा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हिननि क़त्लु करण जी कोशिशि पे कई, त उन खां पोइ अलाह जे रसूल फ़ैसिलो कयो त असां राति जो निकिरी ऐं मके मां निकिरी ऐं मदीने था अचूं, छो त उते हुननि दावत ॾिनी, तव्हां हिते असां वटि अचो, असां काफ़ी हिते मुस्लमान अॻे थी चुका आहियूं। पोइ साईं जॾहिं पाण मदीने में वञी रहिया त पोयां सामान खणणु न ॾिनऊं, छो त सामान न खणणु ॾिनऊं। त हाणे सॼी प्रॉपर्टी हिननि जी, माल ॿकरियूं सामान सॼो उहो मके जे कुझु कब्ज़ो करे वेही रहियो। हाणे जॾहिं कब्ज़ो करे वेही रहिया त जॾहिं मदीने में हुआ त उनखे ख़बर पई त अबू सुफ़ियान शाम खां वापार जो सामान खणी हितां मदीने खां लंघंदो। त लंघंदो त हुननि चयो त ठीकु आहे, जेतिरो सामान असांखां हिननि फुरियो आहे असां हिन खां खणूं था। हाणे ॿुधो अरबी कालू लमा समय रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अबी सुफ़ियान मुक़बिलन मिनल शाम, त शाम खां अचे थो नदवल मुस्लिमीन ॾेम, चई हेॾे अचो। चई हाणे ॻाल्हि ॿुधो, हाज़ी ईर कुरेश फ़िया अमवालहुम, चए थो हिन में कुरेश जो माल आहे, ऐं तंहिंजे करे अचो त हलूं ऐं इन वटि इन ते हमिलो कयूं था, छो त असां घटि में घटि जेको असांखां फुरे विया आहिनि असां हिन खां खणूं। लेकिन छाकाणि त जंग त कान पई लॻे, तंहिंजे करे चए थो त के चवनि पिया हलूं था, के पिया चऊं असीं नथा हलूं। हाणे हीअ जेका मां आयतूं हींअर तव्हांखे पढ़ंदुसि, तव्हां हुनजी सम्झंदव। पहिरीं तव्हां पढ़ियूं हूंदियूं, पर अलाह इन्हनि माण्हुनि खे जेके सम्झी नथा पढ़नि उन लाइ छा चए, अफ़ला यसमऊं, अलाह त चए त ॿुधो छो नथा, माना कन या त कन ॿोड़ा आहिनि या कन में ॿूच आहे, आयव छा ॿूच, कंहिंखे ॿूच आहे, पुछे थो अलाह साईं, पोइ छाजे लाइ चए अफ़ला यसमऊं, ॿुधो छो नथा। वरी चए अफ़ला यंज़ुरून, ॾिसो छो नथा, माना पढ़ी माना कयो, ॾिसो छो नथा। त छा अंधा आहियो छा? अलाह थो चए तव्हां अंधा आहियो? न, पर नतब अला कुलूम फ़हम ला यसमून, इहो दिलि ते तव्हांखे ठपो लॻी थो वञे, जंहिंजे करे तमामु कम जी शइ कोन था ॿुधो।
इनहा ला तामल अबसार, अखियूं तव्हां जूं अंधियूं कोन, अंधो आहे न अखियुनि खां, चए थो जेका अलाह ॻाल्हि थो करे, इनहा ला तामल अबसार, तव्हांजूं अखियूं अंधियूं कोन थियूं थियनि, वलाकिन तामल कुलूब लतीफ़ सुर, तव्हांजी दिलि अंधी थी वञे, तंहिंजे करे तव्हां कम जी ॻाल्हि न ॾिसो था, न ॿुधो था, न पढ़ो था। तंहिंजे करे रब चए थो वला तकूनू, चए थो ॿाहिरि निकिरो इन्हनि मंझां न थियो काल लज़ीन कालू समेना ऐं ला यसमऊन, जो चवनि पिया असीं ॿुधूं था पर हक़ीक़त सच जी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। हाणे छा थियो, जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माण्हू निकिता त अबू सुफ़ियान खे जासूसनि ॾसियो त साईं को लश्कर ते थो रस्तो मटाए हलियो वियो। हाणे हो जो हलियो वियो त हाणे जेके आहिनि से ऐं मके जे मुशरिकनि खे ख़बर पइजी वई त हीअ मुस्लमान असांजे काफ़िले खे लुटींदा, त हुन लश्कर तयारु करे उहे बि निकिता। तंहिंजे करे जॾहिं ख़बर पई त अचनि था वेहण लाइ, त रसूल सल्लम बि हितां निकिता। कमा अख़रज रब्बुकुम बैतिक बिल हक़, अलाह ताला तव्हांखे पंहिंजे घर मां कंहिं ख़ासि मक़सद लाइ कढियो। इन फ़रीक़नि मिनल मोमिन कारून, कुझु माण्हू चवनि पिया त असीं वढ़ंदासीं कीअं, कारून माना के मोमिन चवनि पियासीं असीं विड़ी कोन सघंदासीं, हेॾो वॾो लश्कर कोन थींदो। युजादिलूनक फिल हक़, ऐं अलाह जेको फ़ैसिलो पियो करे उन जे बारे में बहस पिया कनि, बाद मां तबयन, जॾहिं ख़बर पवनि त लड़ाई थियणी आहे, कअन्नमा युसाकून इल मौत व युंज़रून, ऐं हू इन पिया फील कंदे असां अहिड़ा थोरा जो कुसिजी वेंदासीं, ॼण अखियुनि सां ॾिसनि पिया त असीं मरी वेंदासीं। त यानी जेको सो अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब ॾिनो, चए थो इज़ यअदकुमुल्लाह इहदई ताइफ़तैन अन्हा लकुम, अलाह ताला ख़्वाब में चयो त तव्हांखे या अबू सुफ़ियान जो माल मिलंदो या तव्हां कुरैश खे शिकस्त ॾींदो। पर चए थो त जेके तुंहिंजा मोमिन चवनि था असीं न निकिरूं, त उहे छा था चाहिनि, तबदून न गैर ज़ातिल शौक़त तकून लकुम, ऐं तव्हांजा माण्हू था चवनि त मुफ़्त में माल मिले, असांखे कंडो बि न लॻे। युरीदुल्लाह ऐं युहिक़ल हक़, अलाह त चाहे थो त जेको आहे सो हक़ खे कामयाबु करे, बिकलमाती, पंहिंजे कलमनि सां, कलमात पंहिंजे हुकुम सां, व यक़्ता दाबर काफ़िर जूं पारूं कटे। उन खां पोइ हलणु लॻा त अलाह ताला ख़्वाब ॾेखारियो नबी साईं खे, चए थो इज़ यूरी कहमुल्लाह ही मनानिक कलीला, ख़्वाब जो नबी साईं खे ॾेखारियईं त चईं त कुरैश वारा त थोरा आहिनि, कलील आहिनि। चए थो अलाह साईं थो चए वलो अराकुमुल कसीर ला फशिल तुम वल तनाज़अतुम फिल अम्र, चए थो जेकॾहिं मां तव्हांखे ओतिरा ॾेखारिया हा जेतिरा अचनि पिया, त पोइ त तव्हांजा माण्हू वीचारा डिॼी वञनि हा ऐं तव्हां सां पोइ बहस कंदा त साईं इहो पॉसिबल ई कोन्हे लॉजिस्टिकली त असां खटे सघंदासीं, पर मां तव्हांखे ख़्वाब में ॾेखारियो थोरा आहिनि, वलाकिन अलाह सल्लम, लेकिन अलाह ताला अहिड़ो ख़्वाब ॾियो तव्हांखे इन जहिड़े खां बचाए छॾियो। इन हू अलीम बिज़ात सुरू, छो त अलाह दिलनि खे ॼाणे थो। त जेके मुनाफ़िक हा तिन चयो, जेके न पिया हिननि सां हलनि बदर जी लड़ाईअ में, त उन्हनि छा चयो, यकुल मुनाफ़िकून, जेके न पिया हलनि, वलज़ीन बि कुल मर्ज़ जिने बीमारी, घर हाउलाए दिन, चए हे कहिड़ो इस्लाम अथनि, हे अहिड़ो इस्लाम आहे जो वञनि था उन वॾे लश्कर सां चंद ॼणा विढ़ण, इहो दीन हिन खे धोखो ॾिनो आहे। पर अलाह चए थो वमई यतवक्कल अलल्लाह, जेको अलाह ते भरवसो रखे, फ़इन अल्लाह अज़ीज़ुन हकीम, अलाह ताक़त वारो इहो कमु करे ॾींदो। माना तवक्कल असल शइ आहे, अलाह ते रखिजे। पोइ दुआऊं घुरणु शुरू कयूं, वञणु लॻा त चए थो इस्तस्तगीसून रब्बकुम, पोइ जॾहिं तव्हां अलाह खां दुआऊं पियो, दुआऊं त घुरिजनि न, तकलीफ़ में अलाह खां दुआ घुरणी आहे, त चई मूंखे पुकारियो पे, त पोइ अलाह तव्हांखे आथत ॾिनो, फस्तजाब लकुम, कीअं ॾिनई अलाह जे रसूल खे ख़बर आहे। चए थो इन्नी मुमदकुम बि अल्फिन मिनल मलाइक मुर्दफ़ीन, चई डिॼो न मां 1000 फ़रिश्ता मोकिलींदुसि जेके बार बार ईंदा तव्हांजी मदद कंदा। कीअं कंदा अॻिते अलाह ॿुधाए थो। ऐं उन खां पोइ वरी इन हदीस शरीफ़ में अचे थो तफ़सीर तिबरीअ में त पंहिंजो जेकॾहिं मुशरिकनि जे ख़िलाफ़ु जॾहिं मुस्लमान डिॼणु लॻा त उनखे अलाह ताला चयो तव्हांखे मां तव्हांखे 1000 फ़रिश्ता मोकिलींदुसि या 3000 बि मोकिलींदुसि, पर जेकॾहिं इन तस्बरू व ततकू, पर जे मुड़ुसु माण्हू थी हिमत कंदव, व यातू फ़ोरम आज़ा, ऐं उहे जल्दी पहुची विया, तव्हांजी तयारी बि न करे सघंदव, त पोइ युमदिदकुम रब्बुकुम ख़म्सत अलामिन मलाइक, त पोइ अलाह 5000 तव्हांखे फ़रिश्ता मोकिलींदो ऐं पंहिंजो ईअं थींदो। पोइ अलाह ताला फरमा इस्तक़ूल मोमिनीन अलई यफ़ीकुम ऐं युमिदकुम रब्बुकुम बि सलास अलाफ़िन मलाए मुर्ज़मी, त पंहिंजे साहिब खे डिॼो छो था, हाणे अलाह त चए मां 3000 फ़रिश्ता मोकिलींदुसि तव्हांजी मदद कंदी न, हाणे त न डिॼो न। वरी अॻिते अलाह चए बलिन तस्बरू व ततकू,
चए थो पर जे मुड़ुसु माण्हू थी ऐं अलाह ताला जा परहेज़गारी वधाईंदव या तू कुम फ़ोरम हाज़ा जी इहो जंग यकदमि लॻी पई जल्दी अची आहे युमदिद कुम रब कुम ख़मसत आलाफ़िन मलायक मुसमी त पोइ अलाह 5000 फ़रिश्ता मोकिलींदो। सुभान अल्लाह। ऐं पोइ छा थियो, उन मैदान ते पहुची विया आहिनि। हाणे मैदान ते जॾहिं पहुची विया आहिनि त हिननि खे मके जे मुशरिक़नि खे बहितरीनु मैदान मिली वियो, खूह पाणिनि जा उहो कब्ज़ो करे वेही रहिया, हिन पासे जेको सो वारी वारी ही पेर पिया दॿजनि त पोइ छा थियो, इज़ युग़शी कुम नुआस अमनतन मिनहू, पोइ अलाह ताला तव्हांखे निंड ॾेई छॾी, निंड अची वियो, उते सुम्ही पियो वारीअ जे मथां। पोइ वरी युनज़ुल अलैकुम समा मान, पोइ यकदमि वरी बारिश विसाईं त मिटी पकी थी वई, ले युत हर कुम बि त जीअं तव्हां वुज़ू कयो ऐं पंहिंजो तहारत कयो, युज़ अनकुम रिज़ शैतान, ऐं वुज़ू न करण जे करे जेको शैतान तव्हांजे मथां हावी पियो थिए उन खे हटाइण जे लाइ भले यरबत अला कुलूब किन, त जीअं तव्हांजी दिलनि खे अलाह मज़बूत करे, उहा इहे सबित बि अक़दाम तव्हांजा क़दम मज़बूत करे। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में चए थो काल अब्दुल्लाह बिन मसूद नास फिल किताब मिन अल्लाह वफ़ी सरात मिन शैतान, जेकॾहिं जंग जे दौरान तव्हांखे निंड जो झुटको अचे त इहो अलाह तव्हांखे सुकून थो ॾिए, पर जे निमाज़ जे टाइम ते तव्हांखे निंड जो झुटको अचे शैतान थो तव्हांखे ॾिए। कंहिं इबिन कसीर जी तफ़सीर में अचे थो। हाणे हे आहे ही नक्शो आहे, टाइम कोन्हे मां ॾसियां। हाणे छा थियो त मैदान ते वञी बीठा, हू साम्हूं हज़ार जो लश्कर आहे, तव्हां हे थोरा आहियो। हाणे इहे ख़्वाब काॾे विया त अलाह ख़्वाब में चयो थोरा हो। हाणे उहो छा थींदो, हाणे त आम्हूं साम्हूं बीठा आहिनि, अलाह ताला हिप्नोटाइज़ थो हिते करे। छा थो चए, इज़ युरी कुमुहुम इज़िल तकई तूं फी अयनिकुम कलीला, चई तव्हांखे मां अहिड़ो हिप्नोटाइज़ कयो जो तव्हां जेके साम्हूं ॾिसो पिया त तव्हांखे थोरा पिया नज़र आया। ऐं हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो त हिकिड़े खे नबी साईं जो ॻणे चए थो साईं 70 71 बसि इन खां मथे न, हालांकि 1000 हुआ, त चए थो अलाह चए थो तव्हांखे मां अखियुनि सां अहिड़ो कुझु कयो जो तव्हांजे अयुनुकुम कलीला, जो तव्हां हुननि खे थोरा पिया ॾिसो, व युकलिलुकुम फी अयुनहिम, अगरि तव्हांखे हू थोरा पिया ॾिसनि, तव्हां जेतिरा भओ हो ॻणे पिया चवंदा साईं 20-25 आहिनि, मुक़ाबिलो थींदो छाजे लाइ, यक्ज़ी अल्लाह अमरन कान मफ़ऊला, त हीअ जेका जंग आहे उहा अलाह लाज़िम लड़ाइणु चाहे थो, जेको अलाह चाहे उहो थिए। व इलल्लाह तुरजल अमूर, सभु जेके ॻाल्हियूं अलाह ॾे वापसि वेंदियूं। पोइ छा थियो त जॾहिं मके जा मुशरिक़ निकिरनि पिया न, त शैतान जेको आहे सो चाहे पियो त ही खटनि ऐं अलाह जो रसूल बि शहीद थिए, इस्लाम जो चकर ई ख़तमु थी वञे ऐं अॻिते इस्लाम फैलिजे ई न। जेकॾहिं ईअं सभु शहीद थी वञनि, साहबी अलाह जो रसूल बि शहीद थिए, कुझु कोन बचंदो, त शैतान त हिन में इंसानी शक्ल इख़्तियार करे अचे हिननि सां मके में मिलियो। ऐं कहिड़ो हो, पाड़े में हिकिड़ो सरदार हूंदो जंहिंजो नालो सराका बिन मालिक, उन जी शक्ल इख़्तियार करे अचे मिलियुनि, अस्सलाम वालेकुम, अदा छा हाल आहे, ख़ुशि आहियो, छा चवणु लॻुनि, इज़ ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, त उहो सराका बिन मालिक चयोसीं वाह 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 साईं, अॼु त तव्हां दुनिया ते फतह कंदो, हेॾी तव्हांजी तरक़ी, हेॾा तव्हांजा माल, हेॾा तव्हांजा भाला, हेॾियूं तव्हांजूं तलवारूं, हेॾा तव्हांजा तीर, हेड़ा तव्हांजा बहादुर नौजवान, अॼु तव्हांखे काल ला ग़ालिब लकुम यौमिन, अॼु दुनिया जी का बि फ़ौज तव्हां ते ग़ालिब न थी सघे, भई इन्ही जारो लकुम, ऐं सरदार आहियां, आऊं बि तव्हां सां गॾु आहियां। पोइ जॾहिं बदर जे मैदान ते पहुता त शैतान ॾिठो त मथां फ़रिश्ता बीठा आहिनि अलाह जे हुकुम सां मदद करण लाइ। ॾिठई जो फ़रिश्तनि खे त उन्हनि खे त ॾिसण में आया, फलमा तरातिल फ़ियतान, जॾहिं ॾिठई त हेॾा मुस्लमान, हेॾा मथे फ़रिश्ता, नक़सल अखवी वठी थो भॼे पोइ हिते, त हू चवण लॻो ओ सराका सराका काॾे थो वञी, ओ छा थो करी, त वेंदे वेंदे छा थो चवनि, काल इनी बरीउन मिनकुम, बाबा मां तव्हां मां बेज़ार आहियां। अड़े छा थियो, छा असां तोखे छा कयो, इनी अरा, मां जेका सीन ॾिसां थो, माला तरूं, तव्हांखे उहा सीन ॾिसण में कान थी अचे, इनी अख़ाफ़ुल्लाह वल्लाह शरीक बाब, छो त जेकॾहिं मां थो पर्सनली पार्टिसिपेट कयां त मां मारिजी सघां थो, मां अलाह खां डिॼां थो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरे अनफाल में त शैतान फिज़िकली मौजूदु हो इंसानी शक्ल में, त पर जॾहिं फ़रिश्ता ॾिठई त चईंदा हाणे जेकॾहिं जंग लॻंदी, जेकॾहिं फ़रिश्ता ख़ुदि ईंदा त मूंखे बि मारींदा, तंहिंजे करे भॻो चए थो इनी अरा, माना मां जेका सीन ॾिसां थो, माला तरूं, तव्हांखे ॾिसण में कान थी अचे,
इनी अखाफ़ुल्लाह, भाउ मां अलाह खां डिॼां थो, वल्लाहु शदीदुल इक़ाब, उनजी पकड़ सख़्तु आहे, ऐं वटि थो पोइ हिते भॼई। पोइ छा थियो? अलाह ताला फ़रिश्तनि खे इंस्ट्रक्शन थो ॾिए, इज़ यूही रब्बुक इलल मलाइकत इन्नी माअकुम। अलाह ताला चयो त मुंहिंजी मदद फ़रिश्ता तव्हांखे हुकुम आहे, मदद तव्हां सां आहे। पर सबितुल लज़ीन आमनू, पहिरीं त मोमिननि जे दिलनि खे मज़बूत कयो त बहादुर थियनि। स उल्कीअ फ़ी क़ुलूबिल लज़ीन कफ़रू, ऐं काफ़रनि जे दिलनि में शिकस्त ऐं दिलनि में कमज़ोरी विझ, रोब विझी। फज़रिबू फ़ोकल आनाक वज़रिबू मिन्हु कुल बनान। हाणे हीअ जेका टुकड़ो आहे जो असली माना ई हिन जी माण्हू ग़लति था कनि। हिन में चए थो त तव्हां हिननि खे कंध खां मथे, माना कंध खां मथे ते धकु हणो ऐं जॉइंटनि ते डंडा हणो। क़तुल जो कोन थो चए। जेकॾहिं चयां न फज़रुबुल आनाक त पोइ त माना कटियो कंधु भञो न, माना हुननि खे कंफ्यूज़ कयो। ऐं पोइ चए थो वलो तरा इज़त वफ़ल लज़ीन कफ़रू, त जेके मुस्लमान काफ़रनि खे शहीद मारनि पिया, जे तव्हां ॾिसो तव्हांखे ॾिसण में असीं न आई त मलाइकत जेके फ़रिश्ता यजरुबून वुजूहूं अदवारम, उहे मुंहं में बि उन्हनि खे धक पिया हणनि, पुठियुनि ते बि धक पिया हणनि। वज़ूक़ू अज़ाबुल हरीक़, जेके मरे पियो उनखे चवनि पिया हाणे जहन्नम में वञो। पर छा थियो हाणे त इते मां तव्हांखे ॾेखारींदुसि त हिकिड़ो बि काफ़र फ़रिश्ते कोन मारियो आहे। 70 हुननि जा माण्हू मुआ काफ़रनि जा, मुशरिकनि जा, कुरैशनि जा, ऐं 70 ई खे जंहिं मारियो जा नाला हिस्ट्री में मौजूदु आहिनि। फ़रिश्ते हिकु बि माण्हू न मारियो, उनजो कमु सिर्फ़ु हो डंडा हणणु। तंहिंजे करे छा पियो थिए त हिकिड़ो जेकॾहिं काफ़र विढ़े पियो थो मुस्लिम तलवार सां, वरी फ़रिश्तनि जा डंडा लॻनि था, त हाणे क़ुर छा चए, कद कान लकुम आयतन फ़ियतैन नल्तक़ता। अलाह थो चए ॾिसो हीउ बि हिकिड़ो मौजज़ो आहे जेको मां तव्हांखे क़ुर में ॾसियां थो, इन ॿिन्ही धुरियुनि जे पाण में लड़ाईअ जो। फ़ियतन तुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, ऐं हिकिड़ो त अलाह जे रस्ते में मुस्लमान विढ़िया पे, पर उखरा जेका होॾां ॿी टोली काफ़र ताईं यराउन मिसले रायल आहिनि, हो पिया सम्झनि त असांजा ॿ ॼणा था हिकिड़े सां विढ़नि। क़ुर थो चवे कीअं, हिकिड़ो त हिकिड़ो सां तलवार सां विढ़े पियो ऐं ॿियो हुनखे डंडा पियो ठोके। हाणे हो पियो थो विढ़े, होॾां वरी गोॾे में ठा डंडो लॻी वियुसि, हुन सां विढ़े वेठो वरी कंध में लॻुसि, त हू पिया चवनि त असां सां ॿ ॼणा था विढ़नि। त अलाह चाहे, अलाह हिते क़ुर में चए थो त अलाह जंहिंखे चाहे उनजी मदद करे थो। ऐं असांखे थो चवे ए डिॼणो तव्हां हिन मुल्क में रिश्वत जे ख़िलाफ़ बि जिदोजहद कोन था कयो, हिन में तव्हां पंहिंजो ज़ुल्म जे ख़िलाफ़ बि कुझु कोन था कयो, तव्हां मासूमनि खे थाणनि में जेके कुटनि था उन ते बि तव्हां को जुलूस कोन था कढो। त अलाह फरमायो त इन फ़ी ज़ालिक इबरतन उलिल अबसार, ए अकुल वारो, हिन में तव्हांजी निशानी आहे त अलाह जी मदद तव्हां सां आहे। ऐं हिते जेको चओ न ज़रबू फ़ोकल ऐनाक, माना मारनि पिया, न, हे ॿुधो हदीस शरीफ़ में अकरमा फज़रू फ़ोकल ऐनाक, माना कंध खां मथे धकु हणो, माना रऊस माना मथे ते धकु हणो, माना उन्हनि खे ॿियो गोॾनि में धकु हणो, ठूठुनि में जॉइंटनि ते धकु हणो। पर उन्हनि खे फ़रिश्ता ॾिसण में कोन पिया आया। हो पिया सम्झनि त हिकिड़ो मुस्लमान कुटे पियो थो, ॿियो मूंसां तलवार सां विढ़े थो, तॾहिं हुनखे लॻनि पिया त मूंसां ॿ था विढ़नि। ऐं मां तव्हांखे हींअर हे ॾेखारियां जेके 70 मुआ आहिनि, हे 70 जी लिस्ट आहे त जेके मुआ आहिनि कंहिं मारियो आहे इनखे। त मिसाल तौरु नज़ला बिन अबी सुफ़ियान, इनखे कंहिं मारियो, ज़ैद बिन हारिस। आमिर खे कंहिं मारियो, अमार बिन यासिर। उमेर बिन अबी सालिम क़तलु कयो। हे सभई जेके आहिनि इहे 70 जो 70 जी लिस्ट मौजूदु पई आहे, त फ़रिश्ते हिकु बि न मारियो। मां तव्हांखे सभु पियो थो ॾेखारियां त जेके 63 मुआ आहिनि, पंहिंजो जेको आहे सो इहे इन्हनि खे कंहिं मारियो, उन जो सॼो हिस्ट्री मौजूदु आहे। पर हुननि खे लॻनि पिया त असां सां 2 ॼणा विढ़नि था। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त वमा अरसलनाक इला रहमत लिल आलमीन, माना त मुस्लमाननि जो कमु खून करणु कोन्हे को, हद खां वधीक जीअं अचे हलाकू खान ऐं आया हुआ ऐं माण्हुनि खे मारनि पिया, इस्लाम ईअं कॾहिं कोन कयो। हाणे तव्हांखे हिकिड़ो मां तव्हांखे हिस्ट्री थो ॾेखारियां। हाणे तव्हां ॾिसो, हे जेके आहिनि लड़ायूं आहिनि, उहद जी लड़ाईअ में, पंहिंजो बदर जी लड़ाई में मुस्लमान 22 शहीद थिया ऐं 70 काफ़र मुआ। उहद जी लड़ाई में 70 मुस्लमान शहीद थिया, 30 काफ़र शहीद थिया जॾहिं की मुस्लमान खटी। खंदक ऐं अहज़ाब जी लड़ाई में 4 मुस्लमान शहीद थिया ऐं 10 काफ़र मुआ। ख़ैबर में 18 मुस्लमान शहीद थिया, 93 काफ़र शहीद थिया।
टोटल जेकॾहिं मां सभिनी जंगुनि जो कयां, ताइफ़ जी, तबूक जी, त टोटल इन्हनि 8 जंगुनि में 147 मुस्लमान शहीद थिया आहिनि ऐं कुल 285 काफ़िर शहीद थिया आहिनि, मुआ आहिनि। ऐं अचो ॿियनि जंगुनि में, वर्ल्ड वार 2 इन में 8,45,00,000 माण्हू मुआ आहिनि। वर्ल्ड वार 2 में केतिरा माण्हू मुआ आहिनि? इहे न जेके चवंदासीं इंसाफ़ वारा हूं, मंगोल जेके इन्हनि टोटल जेको 6 करोड़ माण्हू खून कया दुनिया में मंगोलनि। वरी जैपनीज़ ऐं चाइनीज़ वार में 2,70,00,000 माण्हू मुआ आहिनि। ऐं फ्रेंच वॉर्स ऑफ रिलीजन में 30 लख माण्हू मुआ आहिनि। फ्रेंच रिवोल्यूशनरी वार में 20 लख मुआ आहिनि। ऐं हे जेके अंग्रेज़ पाण में विरिया आहिनि, जेके क्रूसेड्स चइजे थो, इन में 20 लख माण्हू मारिया। अल्जेरियन इंडिपेंडेंस वार में 15 लख माण्हू मुआ आहिनि। ऐं उन खां पोइ तिब्बतन ऐं चाइना ऐं तिब्बतन जी लड़ाई में 1 लख माण्हू मुआ आहिनि। डच रिवोल्ट में 1 लख माण्हू मुआ आहिनि। जैपनीज़ कोरिया ते जेको हमिलो करे वियो 1 लख माण्हू मारिया अथनि, न 10 लख, 10 लख। ऐं सेकंड सूडानी सिविल वार में 10 लख माण्हू मुआ आहिनि। इंग्लिश सिविल वार जेका इंग्लैंड में लॻी उन में 8,68,000 माण्हू मुआ आहिनि। ऐं अमेरिकन सिविल वार जेके कारा विढ़िया 7,50,000। टोटल जेके माण्हू मुआ आहिनि 18,67,00,000 माण्हू इन्हनि जंगुनि में मुआ आहिनि। जॾहिं की इस्लाम में मूं तव्हांखे ॿुधायो त 8 जंगुनि में कुल 285 काफ़िर मुआ आहिनि। छाजे करे जो वमा अरसलनाक इला रहमत लिल आलमीन, असांजो इस्लाम रहमत वारो आहे। असां को खून ख़राबो करण वारा न आहियूं। न असांजो मक़सदु आहे त माण्हुनि खे मारण वारा त इहे वेठा आहिनि जेके अचे माण्हुनि खे क़तलु था कनि। अंग्रेज़ हिते अची ऐं वॾेरा ठाहे विया, उनखे ख़लाकूं ॾेई 40,000 उनखे ज़मीन ॾेई चयूं त माण्हुनि खे कब्ज़ो करे ऐं कयो, ऐं उनजो औलाद अॼु ताईं आहे। तंहिंजे करे हिकिड़ो अॼु हिन दौर में वरी हिकिड़ो ॿियो मिसाल अहिड़ो गुज़रियो आहे बदर जहिड़ो, उहो आहे तालिबान जी फतेह। अलाह ताला फरमाए थो त काल लज़ीन यज़ुनून अन्नहुम मुलाक़ुल्लाह, चए थो जेकॾहिं तव्हांखे आख़िरत में यकीन आहे त अलाह खे हिसाब किताब ॾियणो आहे त पोइ हिस्ट्री ॾिसो। कम मिन फ़ियतिन कलीलतिन ग़लबत फ़ियतिन कसीरतिन बिज़निल्लाह, त तव्हां ॾिसो चंद माण्हुनि हक़ ते केतिरनि पाण खां घणनि माण्हुनि ते फतह कई आहे। वल्लाह मा साबरीन, जेके हिमत वारा माण्हू सां अलाह गॾु हूंदो आहे। हाणे हे तालिबान आहिनि न, हाणे घणा मुल्क आया हिन ते हमले करण लाइ, घणा साल 20 साल हुनजे मथां बमबारी कई अथनि, ऐं खाधो हुननि जो सुकल मानी ऐं पाणी आहे। हे हुनजा घर आहिनि। ऐं हे CNN छा थी लिखे, हे CNN जो एक्चुअल मां पिक्चर कढी आहे। इहा आहे त वाट अमेरिका डिडंट अंडरस्टैंड अबाउट लॉन्गेस्ट वॉर। हे जेको 15-20 साल जेके बमबारी कई अथनि, चए थो न अमेरिका वारनि खे त जंग जी फिलासफ़ी जी ख़बर ई न पई। दी तालिबान फाइट फॉर बिलीफ फॉर जन्नत हेवन एंड गाज़ी किलिंग इनफिडल्स। चई तालिबान त शहीद थियण लाइ पिया विढ़नि, अलाह लाइ पिया विढ़नि। त आर्मी एंड पुलिस फाइट फॉर मनी, चई तव्हांजी फ़ौज पैसनि लाइ पई विढ़े। हाणे हिकिड़ो माण्हू ॾोकड़नि जे लाइ विढ़ियो, ॿियो वरी अलाह लाइ विढ़े, त फ़र्क़ु त अची वेंदो न ॿिन्ही में। त चई न अमेरिका खे न जंग जी ख़बर कान हुई। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त इहे तव्हां खां डिॼनि था। अंतुम अशद रहबतन फ़ी सुदूरिहिम, तव्हांजो हुननि जी दिलनि में ख़ौफ़ आहे। मिन अल्लाह ज़ालिक बि अन्नहुम क़ौमुन ला यअक़ून, छो त हिननि खे हक़ीक़त जी सम्झ ई कान्हे का। हे त रुॻो जानवर वांगुरु खाइनि था, ऐश कनि था, बसि मज़े में हे पियल आहिनि, पर असुलु हिन खे ज़िंदगीअ जी हक़ीक़त जी ख़बर न आहे का। पर हे तव्हां सां आम्हूं साम्हूं न विढ़ंदा। ला युक़ातिलूनकुम जमीआ इल्ला फ़ी क़ुरौ मुहसिनतन ओ मिन वराए जुदर, माना या कंहिं भित जे पोयां या कंहिं किले में। ऐं हाणे जी माना छा थींदी, या मथां बमबारी कंदा, जहाज़ में विढ़ंदा, आम्हूं साम्हूं लिही कोन विढ़ंदा। बासुम बैनुम शदीद, ऐं पंहिंजी दुश्मनी हुनजी पाण में तमामु घणी आहे। तासुब जमी आहे, तव्हां ॾिसो था त पाण में यूनियन कयो वेठा, पर कुलूबुम शतां, जूं दिलियूं फाटलियूं आहिनि हिक ॿिए खां। ज़ालिक बि अन्नहुम क़ौमुन ला यअक़िलून, छो त हिननि खे अकुल ई कोन्हे, हिननि क़ुर खे ॾिठो कोन्हे, अलाह जे क़ुर खे, हिनखे अकुल कोन्हे। दुनिया जो अकुल अथनि पर हुनखे सम्झ कान्हे का। हाणे अंग्रेज़नि जॾहिं ॾिठो त असांखे हिंदुस्तान हिन में अफ़गान में शिकस्त छो थी, चंद असांखे कीअं शिकस्त ॾिननि, पोइ उन्हनि हिकिड़ी CI जी टीम मोकिली, उहा हिकिड़ी स्टडी करे आई, तंहिं ते हिकिड़ी फिल्म ठही आहे जंहिंजो नालो ऑब्जेक्टिव, या तव्हां भली ॾिसो वञी। उन फिल्म में हे ॾेखारीनि था त का ईअं शइ अचे पई जो उनजे फौजीअ जो कीमो करे हली पई वञे। ॾिसो बीठा आहिनि मथां, हाणे ॾिसो न सफ़ा कीमो थियो पियो आहे। हे आहे उनजो हाल, ॾिसो जूता हुनजा हिते पिया आहिनि। इहा हुननि फिल्म में ॾेखारियो आहे थिए थो। पोइ छा थियो, क़ज़फ़ी क़ुलूबिहिम रोब, इन्हनि जे दिलनि में अलाह साईं रोब विधो।
युखरबून बुयूतुम बिअयदीहिम व अयदिल मोमिनीन, पोइ पंहिंजे हथनि सां पंहिंजा घर या पंहिंजा औज़ार पाण पिया डराइनि। जॾहिं हितां फ़ौजूं ॿाहिरि पयूं वञनि त छा पिया कनि, पंहिंजे हथ सां पंहिंजूं शयूं पिया डराइनि। हे ॾिसो, हे टैंक आहे न संदन, हे जेका गाॾी आहे, हाणे हिनखे भञी था वञनि, चवंदा त मथां तालिबान हिनखे यूज़ कनि। क़ुर थो चवे त पंहिंजे हथनि सां पंहिंजूं शयूं ड्राहे विया आहिनि ऐं ईअं कंदा आहिनि। हे ॾिसो, अलाह फरमाए थो बाक़ी इहे अंग्रेज़, इहे मुल्क असांजा दुश्मन न आहिनि। चए थो असलाह ऐं यजल बैनकुम बैन अलज़ी आदइतुम मिनहुम मवद्दा, ही तव्हां सां जेकॾहिं दुश्मनी अथनि त अलाह ताला चाहे थो त पाण में दोस्ती बि करे सघो था। असांजा सभु दोस्त आहिनि। असांजा जेके काफ़िर आहिनि उहे बि असांजे अखियुनि ते आहिनि, छो त इंसान आहिनि, आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहे। इन्हनि लाइ बि असांखे मोहबत आहे। असां चाहियूं था त हलो असां सां इस्लाम में नथा अचो, पर असीं प्यार मोहबत सां त रही सघूं था न। असांजी कहिड़ी दुश्मनी? अलाह त क़ुर में चवे थो त मां इन्हनि जा मंदर, इन्हनि जूं गिरजाऊं, इन्हनि जा जेके आहिनि सेनीगोग्स, मां चाहियां थो त इहे बि न डरनि। ऐं तव्हां ऐं मां जेको इन्हनि खे डराईंदो, अलाह चए थो मां इन्हनि सां बि विढ़ंदुसि, या माण्हुनि खे मोकिले उन्हनि खे माराईंदुसि त इन्हनि खे न डराथो वञे। छो त इन्हनि सभिनी इबादत गाहुनि में अलाह जो वधीक नालो वरितो थो वञे। अलाह इन्हनि खे नफ़ी नथो करे, पर चए थो अलाह त इन्हनि जे विच में तव्हां सां दोस्ती कंदो। वल्लाह क़दीर वल्लाह गफ़ूर रहीम। तंहिंजे करे असांखे चए थो वञे त अल्लामा इक़बाल त फ़ज़ाए बदर पैदा कर, फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गुर्दों से कतार अंदर कतार अब भी। तव्हां हिमत कयो। हे मुल्क सस्टेनेबल न रहियो आहे, बैंक करप्ट थी वियो आहे। कर्ज़ जेको असां खयूं आहे उनजी किस्त नथा मोटाए सघूं। पोइ या त हुनखे ज़मीन ॾियूं, या हुनखे बाग़ ॾियूं, या मादनियात ॾियूं, पहाड़नि जा पहाड़ ॾियूं। असां हींअर टपड़ विकिणी कर्ज़ लाहे सघूं था। ऐं वियो काॾे कर्ज़? हे जेके बि रिटायर थियनि था वञी ॿाहिरि मुल्कनि में वञी वेही रहनि था, इहे सभु पैसा एॾे खणी था वञनि। तंहिंजे करे अलाह साईं खे उमेदु आहे त अलाह साईं हिन मुल्क में करप्शन ख़तमु कंदो, अहिड़ी हुकूमत ईंदी जेको इंसाफ़ क़ाइमु कंदी। अलाह ताला खां जेको आहे सो असांखे दुआ घुरणु खपे। ऐं जेको आहे सो हींअर असां ब्रेक वठूं था। अञा आहे छा? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आहियां शफ़ीउद्दीन लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। सूरत अल अनफाल में अॻिते हलूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला फरमाए वमा तुनफ़िकू मिन शैइन फ़ी सबीलिल्लाह। ॾिसो, जेके तूं कुझु अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो था न, उहो तव्हां अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो था, युवफ़ इलैकुम, अलाह तव्हांजी इहा ॾिनल शइ ज़ाया कोन कंदो, तव्हांखे भरे भरे मोटाए ॾींदो, हिन दुनिया में बि आख़िरत में। अंतुम ला तुज़लमून, तव्हांखे घटि न ॾिबो। अलाह चए थो मां मुंहिंजे रस्ते में ॾियो था, मां घटि न ॾींदुसि। केतिरा हींअर ॾिसो न गुरबत वधी वई आहे। हींअर माण्हुनि वटि खाधे पीते जा पैसा कोन्हनि के ख़ुदा जे वास्ते कढो पैसा ऐं ॻोठनि में विझूं। हींअर तव्हां हिते इन ओड़े पाड़े में हिते काफ़ी माण्हुनि वटि पैसो आहे, वञो पंहिंजे ॻोठ, असली ॻोठ में वञो, उते जेके ग़रीब ग़ुरबान जी लिस्ट ठाहियो, उनखे कुझु न कुझु पहुचायो। बाक़ी जेके काफ़र आहिनि असांजा दुश्मन न आहिनि। असां इस्लाम में ला इकराह दीन, इस्लाम में जाइज़ ई कोन्हे मां न काफ़रनि खे ज़बरदस्ती मुस्लमान कयां। पंहिंजी गिरजाउनि में रहनि, अलाह पंहिंजे भॻवान जा नाला वठनि, पंहिंजा चर्च कनि, असांखे को एतिराज़ु कोन्हे को। पर जेकॾहिं हुननि खे क़ुर वणी थो वञे, ही सचो थो सम्झनि, मुस्लमान थियनि, असां हिन ते ख़ुशी थींदी। पर असां हुनखे कॾहिं कोन्ह चवंदासीं त तव्हांखे ज़ोरीअ असां मुस्लमान कयूं था। बाक़ी जेकॾहिं जनहू लिसल्म, जेकॾहिं सुलह जे ख़्याल सां असां सां यारी रखंदा, फजन लहा, त असां बि तव्हां सां सुलह जे लाइ ॿाहूं अॻिते ड्रिघेरियूं। क़ुर थो चवे व तवक्कल अलाह, बाक़ी रखो अलाह ते तवक्कल। इन उहो समीउन अलीम, बेशक अलाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। तुंहिंजे दिलनि में दुश्मनी आहे या दोस्ती आहे। व युरिदू ऐं यख़्दऊक, पर जेकॾहिं दगा ॾियण जी कोशिशि कंदा, फ़ इन हस्बक अल्लाह, त पोइ अलाह तव्हांजे लाइ खोड़ आहे। तव्हां हुननि सां दोस्ती रखो, प्यारु रखो, मोहबत कयो, ऐं हुननि खे असां हुननि जे मज़हब जी हुनखे आज़ादी आहे। पाकिस्तान में हिंदू भाउर, असांजा भाउर आहिनि, वञनि पंहिंजे मंदरनि में, केरु थो उन्हनि खे रोके, 100 दफ़ा वञनि, ख़ुशीअ सां वञनि। असांखे त अलाह चयो आहे त मंदरनि जो बि ख़्यालु रखो। चए थो इन मंदर खे बि तव्हां हथु न विझो, छो त इन में भॻवान जो नालो जंहिंखे अलाह चवंदा वरितो थो वञे। पोइ हाणे हू ॼाणनि, अलाह ॼाणे। त चए थो जेकॾहिं तव्हां सां जेके मुल्क आहिनि, तव्हां सां जेकॾहिं दगा ॾींदा, त पोइ अलाह काफ़ी आहे।
हुअ लज़ी अयदक बि नसरी व बिन मोमिनीन, ऐं पोइ अलाह उहा जेको पंहिंजे तव्हांखे पंहिंजी ताक़त ॾींदो, तव्हांजी मदद कंदो, ईमानदारनि जी अलाह मदद कंदो आहे। व अलफ़ बैन कुलूबकुम, ऐं पोइ वरी तव्हांजे दिलनि में प्यार थो विझे। लाओ अनफ़क़्त मां फिल अर्द जमिया मां अलफ़्त बैन कुलूबिम, तव्हां पोइ भली केॾो ज़मीन जो सोन बि ख़रीद कयो त दिलियूं नथियूं मिली सघनि जेसिताईं अलाह न चाहे। वलाकिन अल्लाह अलफ़ बैनहुम, बेशक अलाह उन जे विच में दिलनि जो मेला विझे थो। इन्नहु अज़ीज़ हकीम, माना त जेको आहे सो असां ॿियनि सां सुठो हलंदासीं त असांजी दिलियूं मेलाप कंदियूं, ॾोकण जी ॻाल्हि कान्हे का। या नबी हसबुक अल्लाह, हाणे ख़िताबु नबी साईं कया, पर असांखे बि आहे त हे मुस्लमानो तव्हांजे लाइ अलाह काफ़ी आहे। वमन नितबअक मिनल मोमिनीन, हाणे नबी साईं खे थो चवे त अलाह तुंहिंजे लाइ खोड़ आहे ऐं उन्हनि जे लाइ बि अलाह काफ़ी आहे जेके तुंहिंजा मोमिन तुंहिंजो चयो था मञनि या तुंहिंजे पोयां हलनि था ऐं तुंहिंजी सुनतुनि ते हलनि था। या नबी हिर्ज़ल मोमिनीन अल क़िताल, पर बाक़ी जेकॾहिं केरु ज़ुल्म थिए थो त पंहिंजे मोमिननि खे शौक़ु ॾियार त उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जिहाद कनि, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथी खड़ा थियनि। ज़रूरी न आहे त क़त्ल कनि, पर घणे में घणे एजिटेशन त कनि त साईं असां रुश्वत थी हले, फलाणो ऑफिसर एतिरा ॾोकड़ थो वठे, फलाणो जेको कूड़ियूं ज़मीनुनि ते मुख़्तियारकार लिखे पिए थो, फलाणो जज असांखे कूड़ा केस थो करे ॾोकड़ वठी पैसा ॾिए, फलाणो वकील रुगो शुनवाइन जे करे पैसनि जे करे जेको वधाए थो, त उनजे ख़िलाफ़ु असांखे ॻाल्हाइणो आहे। बाक़ी अलाह फरमाए थो त मां तव्हांखे हिकिड़ो रेशो थो ॾियां, ई यकुन मिनकुम इशरून साबरून यगलिबू मियतैन, जेकॾहिं तव्हां में जेके 20 ॼणा आहिनि ऐं निमाज़ी पका तहजद गुज़रा अलाह ते तवकल करण वारा, त उहे 200 ते ग़ालिब अची वेंदा। ऐं ई यकुन मिनकुम मियतुन, पर जे तव्हां में 100 हूंदा न हिमत वारा, यगलिबू अल्फन मिन लज़ीना कफ़रू, त अहिड़नि काफ़रनि जे 1000 ते ग़ालिब ईंदा। बि अनहुम क़ौमुन ला यक़ून, जो ना सम्झनि उहे। अलाह चए थो मां तव्हांखे इहा ताक़त ॾींदुसि। घणी थो ताक़त ॾिए? 100 20 त 200, माना 1 to 10 जो रेशो थो अलाह ताला चवे। ऐं 1 to 10 जो रेशो चए थो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी मदद तव्हां सां थींदी। पर अल आन ख़फ़फ़ अल्लाह अनकुम, पर इहो रेशो आहे सफ़ा नेक माण्हुनि जे लाइ, सफ़ा अलाह ते तवकल करण वारनि जे लाइ। पर असां जहिड़नि खुथलनि जो अलाह साईं रेशो छा आहे? वरी असां जहिड़े खुथलनि जे लाइ नओं रेशो थो ॾिए, चए थो अलान ख़फ़फ़ अल्लाह अनकुम, चए थो हाणे मां तव्हांखे बार हल्को थो कयां, अलिम अन फ़ीकुम ज़ूफ़ा, जो तव्हां में खुथल जो मतिलबु आहे कमज़ोर, कॾहिं निमाज़ कीअं कनि, कॾहिं कनि तवकल कनि। हाणे थो तव्हां असांखे थो रेशो ॾिए, असां जहिड़नि खे। वई यकुन मिनकुम मियतुन साबिरतुन, जेकॾहिं तव्हां में 100 आहिनि बहादुर मुड़ुस माण्हू, यगलिबू मियतैन, त हुनजे 200 ते माना 1 to 2 जो रेशो। हुते थो त 1 to 10, जे तव्हां 10 त 100 उन्हनि खे मारे वेंदो, पर असां जहिड़नि खे चए थो तव्हां घटि में घटि अधु त हुजो उन्हनि जा। वई यकुन मिनकुम अल्फुन, जेकॾहिं तव्हां में 1000 हूंदव, यगलिबू अल्फैन, त 2000 ते ग़ालिब ईंदो बेइज़्निल्लाह अलाह जे मरी सां। वल्लाह मा साबिरीन, तंहिंजे करे असांजे लाइ जेके कमज़ोरनि जे लाइ 50% जो रेशो रखियो अथई, ऐं जेके नेक माण्हू आहिनि उन्हनि लाइ 10% जो रेशो आहे। मां काल नबीन, बाक़ी नबी अलैहिस्सलाम खे इहो नथो जुगाए त कैदी जेके करे त मां ॾोकड़ कमायां, कंहिं बि खे असांखे न आहे त कैदी कयूं त वरी ॾोकड़ ॾेई माण्हुनि खे मोटाए ॾियूं। बाक़ी जेसि ताईं हिन दुनिया में फ़ैसिलो थिए, रत छाण थिए, ऐं तव्हां था चओ त असीं माले गनीमत कमायूं, ऐं अलाह आख़िर जो इरादो थो करे। अलाह फरमाए थो त अलाह ज़बरदस्त हिकमत वारो आहे। जेकॾहिं हाले मां पोइ जेका आहे न, मां उनजी पोइ माना थो लफ़्ज़ी कयां, मां त हाणे जो मफ़हूम बयान पियो थो कयां न शुरूअ खां। चए थो नबीअ खे एतिरे ताईं हीउ मुनासिबु न आहे त हथ में कैदी हुजनि जेतिरे ताईं जो ज़मीन में चङी तरह रत छाण न करे, अवी दुनिया जो सामान घुरो था, ऐं अलाह अव्हां लाइ आख़िर जो इरादो करे थो। ऐं अलाह ज़बरदस्त हिकमत वारो आहे। जेकॾहिं अलाह जे तरफ़ां लिखियल ॻाल्हि गुज़री न चुकी हुजे हा, त जेको फिदियो अव्हां वरितो तंहिंजे करे अव्हांखे ज़रूरु हिसाब, माना तव्हां मारियो हुनखे न, वरी हुनखे रखियो अथव त जीअं अचे छॾाए त ॾोकड़ कमाया, चींदे जेको आहे सो मां इहो माफ़ु कयो आहे तव्हांखे। हाणे पोइ अव्हां गनीमत में जेको पाक हिलाल माल हथु कयो आहे तंहिं मां खाओ ऐं अलाह खां ॾिजो, बेशक अलाह माफ़ु कंदड़ ऐं निहायत रहम वारो आहे। अलाह ताला चयो ए नबी, हाणे ख़िताब त नबी अखा, पर हाणे असांखे थो सम्झाए
जेकी अव्हांजे हथनि में क़ैदी आहिनि तिन खे चओ त जेकॾहिं अलाह अव्हांजे दिलनि में का भलाई ॼाणंदो त जेकी अव्हां खां वरितो वियो आहे तंहिंखां घणो चङो अव्हांखे ॾींदो ऐं अलाह अव्हांखे माफ़ु कंदो, अलाह माफ़ु कंदड़ ऐं रहम वारो आहे। उन्हनि खे चयो त असां तव्हां तां ज़ुल्म कोन था कयूं, पर जेकॾहिं तव्हां नेक थींदव त अलाह तव्हांखे इहो जेको तव्हां पैसा भरिया आहिनि अलाह तव्हांखे मोटाए ॾींदो। ऐं जेकॾहिं तोसां दग़ाबाज़ी करणु घुरंदा, ईअं युरीदू ख़यानत के माण्हू, त पोइ बेशक उन्हनि हुन खां अॻु बि अलाह सां दग़ाबाज़ी कई, पोइ तोखे बदर जे मैदान में मथनि कुदरत ॾिनई। अलाह सभु कुझु ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। त इन करे रब साईं फरमाए थो, इन लज़ीन आमनू हाजरू, पोइ जिन ईमान आंदो वतन छॾियो अलाह जे रस्ते में पंहिंजे मालनि पंहिंजे जानियुनि सां जंग कई, ऐं जिन तोखे मदीने में जाइ ॾिनी ऐं मदद कई, उहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। जिन ईमान आंदो पर वतन न छॾियो त अव्हांखे तेसि ताईं उन जे दोस्ती सां कुझु न आहे जेसि ताईं वतन न छॾीनि। छो त नबी साईं सां गॾु न हलिया, चवंदा असां नथा हलूं, त चई जेसि ताईं हिजरत नथा कनि त तव्हां असांजी दोस्ती न ठहंदी। ऐं जेकॾहिं दीन जे कम में अव्हां खां मदद घुरनि त तव्हां हुनखे मदद ज़रूरु ॾियो, पर अहिड़ी क़ौम जे मुक़ाबले में न जिन जे विच में अव्हां जे विच में को मौद। हाणे हिकिड़े तव्हां दुश्मननि सां मुआदो कयो आहे न जंग जो, ऐं कुझु वरी माण्हू तव्हांखे चवनि था त हिननि सां विढ़ो, त मुआदो न टोड़ियो। जेकी अव्हां करियो था तंहिंखे अलाह ॾिसंदड़ आहे। बाक़ी दीन जे कम में तव्हां खां मदद घुरनि त अव्हां उन्हनि खे उन क़ौम खां सवाइ ॿी क़ौम ते मदद ॾियणु लाज़िम आहे, जंहिंसां तव्हांजी का एग्रीमेंट थियल न आहे। जेकी कंदा आहियो वल्लाह बिमा तामून बसीर, जेकी कयो था सो अलाह ॾिसे थो। बाक़ी वल्लज़ीन कफ़रू बादुम ओलिया बाद, इहे काफ़र हिक ॿिए जा दोस्त आहिनि। ऐं इल्ला तफ़लू तकुन फितन फिल अर्द व फ़सादुन कबीर, ऐं जेकॾहिं काफ़र हिक ॿिए जा दोस्त आहिनि, जेकॾहिं इन कम खे न कंदव, माना तव्हां जिहाद न कंदव, त ज़मीन में फितनो फ़साद वधी वेंदो, तव्हांखे इहो करिणो आहे। बाक़ी जिन ईमान आंदो वतन छॾियो अलाह जे रस्ते में जंग कई, ऐं जिन तोखे मदीने में जाइ ॾिनी मदद कई, उहे ई सचा ईमान वारा आहिनि। उन लाइ माफ़ी ऐं इज़त जो रिज़्क़ आहे। लेकिन वलज़ीन आमनू मिन बाद, हाणे फतह खां पोइ काफ़र जेके मुस्लमान थियनि था, उहे हाजिरू हिजरत कनि था, पोइ जाहदू माकुम, ऐं तव्हां सां लड़ाईअ में शामिल बि थियनि था, जिहाद कंदा, फउलाइक मिनकुम, त उहे बि तव्हां मज़ा ई पोइ ॻणबा, इहे बि नेक माण्हू आहिनि ॻणबा। व उलिल अरहाम बादुम उला बिबादिन, माइटीअ वारा अलाह जे हुकुम मूजिबि पाण में हिक ॿिए जा वधीक हक़दार आहिनि। इन अलाह बि गुल शइ अलीम, अलाह हर शइ ते क़ादिर आहे। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त जेको असां अॼु हिते हे ॿुधो अथऊं अलाह ताला क़बूल करे। पर मां हिकिड़ी ॿी तव्हां ॻाल्हि ॿुधायां त सुभाणे आहे 18हों रोज़ो ऐं परीहं 19हों। 19हों जेको रोज़ो आहे उन में जेको अदद 19 आहे, इन जी वॾी अहमियत आहे। न सिर्फ़ु इस्लाम में, हिंदुनि वटि, बहाइनि वटि, ईसाइनि वटि, यहूदियुनि वटि, इन्हनि जे क़ुर में बि लफ़्ज़ 19 आयो आहे। उहा कहिड़ी अहमियत आहे। ऐं इस्लाम में त कमाल आहे लफ़्ज़ 19 जो। ऐं इन 19 ते 2 लेक्चर थींदा। सुभाणे मां इनशा अल्लाह 18 ते उन 19 जी हिस्टोरिकल सिग्निफिकेंस कहिड़ी आहे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि क़ुर मां। ऐं वरी ॿिए ॾींहं ते मां तव्हांखे ॾेखारींदुसि त जेके 19 जो अदद आहे, उहो अदद असां वटि ठगनि वटि आहे, जेके 19 क़िस्म जा ठग करे ठाह करे तव्हां गुमराह कनि था। तंहिंजे करे जेको आहे सो इहे 2 लेक्चर सुभाणे को ऐं परीहं को तमामु अहम आहे। ऐं इनशा अल्लाह ताला इहो तव्हांजे लाइ अहिड़ो लेक्चर तव्हां कॾहिं कोन ॿुधो हूंदो, छाकाणि त ई हिकिड़ी जेका शइ मूं कई आहे। छाकाणि त अलाह साईं फरमाए थो जेके तव्हांखे शिरक कराइनि था उनजो मिसाल आहे स्पाइडर, जेका मकड़ी आहे न, जेका ॼारो ठाहींदी आहे, कोरीअड़ो। चए थो जेके तव्हां सां ठगी करे ॼारप करे तव्हांखे फासाए विहारनि था, उनजो मिसाल उन कोरीअड़े जहिड़ो आहे। ऐं कोरीअड़े जूं 19 फैमिलियूं आहिनि, स्पाइडर जूं 19 फैमिलियूं आहिनि दुनिया में। ऐं हर हिकु फैमिली फासाइण जो पंहिंजो तरीक़ो आहे। को कुंड में ॼारो ठाहे थो, को वरी वण में लड़की हथ में थो ॼारो करे जीअं हेठां खे कीड़ो लॻे हीअं थो पकड़ेसि, को वरी धरतीअ में टुंग करे मथां अहिड़ो ढकु थो ॾिए जहिड़ो ज़मीन हूंदी आहे उन रंग जहिड़ो। जॾहिं को कीड़ो हुन ढक जे भरिसां गुज़रे थो त हुन ज़मीन में त तारूं हणी थो छॾे, त हुनखे वाइब्रेशन ते ख़बर पए थी त हे कीड़ो केतिरो परे आहे। ऐं पोइ जीअं भरिसां अचे थो ढक खोले खणेसि थो। 19 तरीक़ा फासाइण जा ऐं तव्हांखे सुभाणे इन 19 ते ॻाल्हाईंदुसि। ऐं परीहं इहे ठग जेके 19 तरीक़नि सां असांखे गुमराह कनि था, स्पाइडर वांगुरु ॼार ठाहे फासाइनि था, त पोइ जेको सो अलाह जे क़ुर खां दूरि थियनि
त इंशा अल्लाह ताला सुभाणे को परीहं के प्रोग्राम में तव्हां ख़्याल सां पंहिंजो टाइम कढी ॿुधिजो। सुभान रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसफून वसलाम अलल मुरसलीन वलहम्दुलिल्लाहि रबिल आलमीन।